नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरन सिलसिलो जारी है। इन वक्त कंदकोट में खबर ॾींदा कंदकोट सिंध जे बेटन वफ़ाक़ी वालार खिलाफ़ क़ौमी अवामी तहरीक पारां ऐलानियल मोहब्बत सिंध बेदारी मार्च जी शानदार रैली कढी वई। रैली हेब नाके खां लाइब्रेरी चौक ताईं कढी वई, जंहिंमें हज़ारी मर्दन तोड़े औरतुनि शिरकत कई। सिंध जे बेटन ते कब्ज़े खिलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। सिंध तरक़ी पसंद पार्टी GUI SUP ऐं ॿियनि तंज़ीमुनि जा कारकुन वॾे तइदाद में रैली में हिमायत तौर शरीक थिया। रैली क़ौमी अवामी तहरीक जे चेयरमैन अयाज़ लतीफ़ पलेजो अगवाणी में कढी वई। अयाज़ लतीफ़ पलेजो रैली के खिताब कंदे चयो त सिंध जा माण्हू केटू जे मज़े में मगन आहिनि ऐं धारिया सिंध ते क़ाबिज़ थींदा पिया वञनि। सिंध जा ॿेट सिंध जी मिल्कियत आहिनि, जंहिं ते वफ़ाक़ जो कब्ज़ो कंहिं बि सूरत में मंज़ूर न आहे। सिंधी माण्हू पंहिंजा हक़ वठण ॼाणनि था। सिंध जा माण्हू नाजाइज़ो बर्दाश्त न कंदा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।